या दोस्तों सलामत जो खुश जो जिते हूंदव आबाद हूंदव मां जुमन ब्लॉग सां अॼु हाज़िर थियो आहियां। अॼु जो मौसम आहे उहो तव्हांखे ॾेखारींदासीं। मुसलसिल 2.5 ॾींहंनि खां जेका बरसाति जारी हुई बंदि बि न पई थिए उहा बि उन जा बि मंज़र तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं हींअर कुझु मींहुं थोरो बंदि थियो आहे त उहो बि तव्हांखे मंज़र ॾेखारींदासीं। ऐं अलाह रहम करे ग़रीब वेचारा त ईअं सम्झो त ॿोॾि जो ख़दशो आहे। ऐं कुझु माण्हू वीचारा घरनि खां वञी कंहिं स्कूलनि में रहिया आहिनि ऐं को किथे पर अलाह जो शुकुरु आहे ऐं असांजो घर बची वियो आहे। पर कुझु माण्हू जेके आहिनि असांजा पाड़ेसिरी बि जेके आहिनि उहे वीचारा मुतासिर थिया आहिनि ऐं उन्हनि जे वार बि कयो। सभिनी पाड़ेसिरियुनि खे मां गुज़ारिश कंदुसि जेके वसवारा आहिनि उन्हनि खे मां गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे पाड़ेसिरियुनि जी ऐं ख़ासि ख़्यालु रखो ऐं उन्हनि जी वसहार उन्हनि जी मदद बि कयो। जी हा दोस्तो, हीअ ॾिसो हीअ मां जंहिं पाड़े में रहंदो आहियां मींहुं बरसाति जेका आहे उहा बंदि थियण खां पोइ हीअ ॾिसो ऐं रस्ता बि साफ़ थी वेंदा आहिनि। जी हा दोस्तो, हीअ ॾिसो हीअ नवाबशाह शहर मुनी बाज़ार रोड, हीअ कपिड़ा मार्केट रोड बि जंहिंखे चयो वेंदो आहे। हीअ ॾिसो तव्हां केॾो पाणी आहे, सभु दुकान बंदि लॻा पिया आहिनि ऐं गोॾे जहिड़ो पाणी आहे। अलाह रहम करे नवाबशाह में बि ईअं सम्झो 2010 में जेका ॿोॾि आई उनखां बि वधीक माना नवाबशाह शहर में पाणी अची वियो आहे। ऐं ॾिसी सघो था तव्हां मंज़र, अलाह रहम करे। जी हा दोस्तो, हाणे आया आहियूं स्टेशन रोड ते बर्गर बि खाइण आया आहियूं। ऐं हीअ ॾिसो हीअ बरसाति ऐं बर्गर वारो असांजो यार आहे हैदरी बर्गर शॉप। हिते असां जॾहिं बि ईंदा आहियूं हिते बर्गर खाईंदा आहियूं ऐं असांजा दोस्त जेके बि हूंदा आहिनि उहे हिते अची बर्गर वग़ैरह खाईंदा आहियूं असां सभु। जी हा दोस्तो, हिन में ज़ाइको ॾाढो अथव। ऐं अब्बास स्टैंड जो मूंसां गॾु ॾिसो अब्बास स्टैंड जो। जी हा दोस्तो, हीअ पुल खां जीअं चढ़ंदा आहियूं हीअ रोड आहे ऐं ॾिसो वेन जे मथां बि वण किरी पियो आहे, अलाह माफ़ी ॾे। ऐं ॾिसो खीर वारा वीचारा चिमची वारा बि ॾिसी सघो था तव्हां पाण। अल्लाह रहम करे दोस्तो, अल्लाह पाक बाज़ार आहे, रब रहीम आहे, रब करीम आहे। सभु शइ अल्लाह जे हथ में, असां छा था करे सघूं। हीअ दोस्तो हींअर आया आहियूं गुलशन आदम कॉलोनी, उन में ॾिसो हीअ केॾो पाणी आहे। हिते ग़रीब सभु रहंदा, हीअ ग़रीब वीचारा अल्लाह माफ़ी ॾे, हिननि ग़रीबनि जो केरु ॿुधण वारो कोन्हे को। ॾिसो केॾो पाणी आहे, वीचारा ग़रीब किथां अचनि किथां वञनि। ॾिसो तव्हां पाण हे नवाबशाह शहर ॾिसी सघो था तव्हां पाण। हीअ लियाकत मार्केट आहे। हाणे तव्हांखे ॾिसो वधीक तव्हां पाण केॾी बरसाति अल्लाह रहम करे। सभु दोस्त दुआ कयो त अल्लाह पाक रहम करे, सभु गॾिजी दुआऊं घुरो, अल्लाह पाक जे बारगाह में झुको त अल्लाह पाक रहम करे। असां त नाचीज़ इंसान आहियूं, असां गुनाहगार बंदा आहियूं। अल्लाह पाक शल रहम करे ऐं रहम जी। जी हा दोस्तो, हाणे खान चैन जो ॾिसूं छा थो चए, हिन जो ॿुधो। दोस्तो ही मोटू अॼु छटी वरिती आहे। मोटू छटी वरिती अथई न? घणे में? 150 में। वाह वाह, 150 में। दादा चाला ख़ुशि ख़ैर, तबियत सही अथई? मींहं खां बचियो आहे? हाँ वाह वाह। जी हा दोस्तो, सलामत हुजो, ख़ुशि हुजो। अॼु जो व्लॉग हिते ख़तमु कयूं था। इंशाल्लाह नेक्स्ट व्लॉग में तव्हां सां मिलंदासीं। ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो जुमन व्लॉग खे। इंशाल्लाह तव्हांखे सुठा व्लॉग ठाहे ॾेखारींदासीं। थैंक यू दोस्तो।